शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी कत्ल केस जी ॿुधणी जेकी आहे उहा अॼु दहशतगर्दी तौर अदालत में हुई। गुज़िरियल ॿुधणी ते जेको जांच ऑफिसर आहे उन तरफ़ां चालान पेश कयो वियो जंहिंमें PPM ऐं ख़ालिद लुंडन जे ॿिनि पुटनि खे केस मां आजो करार ॾिनो वियो आहे ऐं अॼु उन केस जी हेयरिंग हुई। ॿुधाई जो ॿुधणी जेकी आहे उन में छा थियो ऐं उन खां पोइ वरी केस जे उन ते ॻाल्हायूं था त जेको जांच ऑफिसर नाला कढिया आहिनि उन ते लीगली ग्राउंड ते तव्हांजो छा मौक़िफ़ आहे? अदा शुरू खां वठी हिन केस में पुलिस वारे पोर्शन में काफ़ी इश्यूज़ रहिया आहिनि ऐं तव्हां ॾिठो त कंप्लेनेंट साइड जेका हुआ उहो पहिरें ॾींहं खां वठी दाहूं करे थी त जॾहिं हू FIR रजिस्टर कराइण लाइ विया त उन ते अक्यूज़ जा नाला मेंशन न कया विया। नालनि जी जाइ ते हुननि पीर वॾेरा मीर लिखी ऐं FIR खे वाइंड अप करण जी कोशिशि कई। उन खां पोइ जेको इन्वेस्टिगेशन ऑफिसर आयो उन बि कंहिं बि अहिड़ियूं एफर्ट्स न वरितियूं छो जो अक्यूज़ हिन में इन्फ्लुएंशियल हुया ऐं उन्हनि जा एतिरा सोर्सिस हुया रूलिंग पार्टी सां तालुक़ हुजण जे करे हू इन्वेस्टिगेशन जेका हुआ फेयर इन्वेस्टिगेशन न थी सघी ऐं उन खां पोइ हिकिड़ो ॿियो इन्वेस्टिगेटर उन में अपॉइंट कयो वियो ऐं उहो इन्वेस्टिगेशन करे खणी आयो जंहिं जियो फेंसिंग कराई ऐं बाक़ी मामलात कंप्लीट करे हुन हिकिड़ी एप्लीकेशन मूव कई त हिन में FIR खे रिटर्न कयो वञे। लिहाज़ा हिन में जेको आहे उहो प्रीवियस का गर्ज आहे जंहिंजे करे ही सॼो इंसिडेंट थियो आहे जेको कोर्ट डिसाइड कयो। कोर्ट डिसाइड करण खां पोइ डायरेक्शन ॾिनियो त हू हिन में कंप्लीट चालान जेको आहे उहो कोर्ट में जमा कराए। कोर्ट में चालान जमा त न थियो पर उन जी जाइ ते हिकिड़ो नओं इन्वेस्टिगेशन ऑफिसर अपॉइंट कयो वियो जंहिं पंहिंजी इन्वेस्टिगेशन में काफ़ी सारो टाइम वठी उन खां पोइ हिकिड़ी रिपोर्ट जमा कराई ऐं इन ई दौरान असां कोर्ट में हिकिड़ी कॉन्टेम्प्ट एप्लीकेशन फाइल कई त जेके कोर्ट इन ई कोर्ट डायरेक्शन ॾिनियो हुन त हिन में कंप्लीट चालान जमा करायो उहो चालान जमा नथो थिए पियो लिहाज़ा तव्हां हुननि खे नोटिस कयो त हू अचनि ऐं चालान जमा कराइनि। उहा एप्लीकेशन असांजी पेंडिंग हुई त हिकिड़ो नओं चालान अची वियो जंहिंमें अक्यूज़ जा नाला डिस्चार्ज कया विया। हाणे फेयर जेका फेयर ट्रायल आहे जेको हर कंहिंखे राइट आहे त हिन खे कि जेतिरा बि मामलात आहिनि उहो कोर्ट फेयरली उन्हनि खे ट्रीट करे त इन में मुंहिंजो राइट थिए पियो त हिकिड़ी इन्वेस्टिगेशन जेका पहिरियां अची चुकी आहे उन खां पोइ कॉन्टेम्प्ट एप्लीकेशन पेंडिंग आहे उन जे बेसिस ते जॾहिं पोइ नेक्स्ट ओपिनियन अचे थो त उन में फेयरली कोर्ट्स ईअं डील कंदियूं आहिनि। ऐं चवंदुसि कानून ठीकु आहे एडमिनिस्ट्रेटिव ऑर्डर आहे कानून न आहे पर फेयरली इहो हूंदो आहे त ॿिन्ही पार्टियुनि खे ॿुधो वेंदो आहे त तव्हां ओपिनियन ही आयो आहे त हाणे तव्हां कोर्ट खे असिस्ट कयो छो जो हिन में ॿ ओपिनियन आहिनि। हिकिड़ो पहिरियों ओपिनियन जंहिंमें हिकिड़े अक्यूज़ खे डिस्चार्ज कयो वियो जेको कोर्ट डिक्लाइन इहे ई कोर्ट डिक्लाइन करे चुकी विथ डायरेक्शन त तव्हां चालान जमा करायो। उन ई साॻी कोर्ट में वरी जेको आहे ॿियो चालान अचे थो जंहिंमें कंप्लीट सभु अक्यूज़ डिस्चार्ज कयो था वञनि त इन में असांजो राइट हुयो त कोर्ट असांखे बि ॿुधे हा त असां कोर्ट खे असिस्ट करे सघूं हा पर एॾी अलाए कहिड़ी जल्दी हुई जो कोर्ट वंस उनखे सिर्फ़ एक्सेप्ट करे ऐं पंहिंजे पाण जान छॾाइण जी कोशिशि कई वई आहे जेका असां सम्झूं था त कंप्लेनेंट साइड सां ऐं जेको जर्नलिस्ट जंहिंजो मर्डर थियो वियो आहे उन जे खून सां इहा ज़्यादती आहे। सो इनखे असां चैलेंज कंदासीं हाई कोर्ट में। हाई कोर्ट खे असां कोशिशि कंदासीं त हिनखे असिस्ट कयूं त हिन ऑर्डर ऑलरेडी थियल आहे कॉन्टेम्प्ट एप्लीकेशन पेंडिंग आहे उन जे बावजूद बि वंस हिकु सिर्फ़ ओपिनियन खे एक्सेप्ट करे ऐं हिन केस खे वाइंड अप करण जी कोशिशि कई वई आहे। सर अॼु हाज़िरी जेकी हुई उन जे हवाले सां ॿुधाइजो। अॼु हाज़िरी हुई हिन में हिकिड़ी बेल एप्लीकेशन पेंडिंग आहे पर जज साहब ट्रेनिंग ते वियल आहिनि जंहिंजे करे ही मैटर जेको आहे वो नेक्स्ट 13 दिसंबर ताईं एडजन थी वियो आहे। सर तव्हां इन केस में जंहिंमें शहीद नसरुल्लाह गडानी कत्ल केस में टिनि जवाबदारनि खे जा नाला जेके केस मां खारिज कया तव्हांजो फर्दर स्टेप छा हूंदो? तव्हां इन जे खिलाफ़ अपील जेको आहे उहो कहिड़ी कोर्ट में करण वञो पिया ऐं केस ताईं उहा मुतवक़ा आहे त उहा अपील दाख़िल थी वेंदी? अदा हिन में ऑर्डर थी वियो आहे जेको चालान एक्सेप्ट थियो आहे हिनखे असां हाई कोर्ट में चैलेंज करण वञूं था पिया ऐं कोशिशि कंदासीं त असां हाई कोर्ट खे असिस्ट कयूं इन पॉइंट ते त ओपिनियन ऑफ इन्वेस्टिगेशन ऑफिसर इज़ नॉट बाइंडिंग अपॉन द ट्रायल कोर्ट टू टेक कॉग्निजेंस त हुन ते कोर्ट ते बाइंडिंग न आहे त इन्वेस्टिगेशन में छा ओपिनियन खणी थो अचे ऐं कोर्ट मटीरियल खे कंसीडर करे हुन ते कॉग्निजेंस वठी सघे थी त असां जेको आहे हाई कोर्ट में रिविजन फाइल करण वञूं था पिया उन खां पोइ सुप्रीम कोर्ट बि आहे। अगरि असां
उतां न बि थो थिए कुझु तॾहिं बि असां वटि रेमेडीज़ मौजूदु आहिनि त असां अक्यूज़ साइड खे वापसि इन कोर्ट जो मुंहुं ज़रूरु ॾेखारींदासीं।